कराची के चकरा गोठ में 6 एहलकारनि के शहीद थियण बद इलाइक़े में कारोबार बंद है, जॾहिं त मुख़्तलिफ़ इलाइक़नि में छिकताण वारी सूरत हाल सबब शहरी ज़हनी अज़ाब में मुब्तला थी पिया आहिनि। असां राब्तो कयो आहे कराची में सन टीवी न्यूज़ के रिपोर्टर अशरफ सोलंकीअ सां। जी अशरफ, चकरा गोठ में इन वक्त छा सूरत हाल है, सिक्योरिटी जा इंतजाम कीअं आहिनि? जी इरशाद, चकरा गोठ वारे इलाइक़े में हिन वक्त जेके सिक्योरिटी इंतजाम आहिनि उहे पुलिस ऐं रेंजर्स उते इलाइक़नि में गश्त करे मौजूद आहे। पुलिस ऐं रेंजर्स जेको मेन रोड आहे कोरंगी वारो डबल रोड, उन ते पुलिस ऐं रेंजर्स जेके आहिनि मौजूद आहे। उन खां अलावा जेके चकरा गोठ जे ॿिए पासे खां जेको रस्तो आहे उन पासे खां पुलिस जी चौकियूं बि क़ाइमु कयूं आहिनि। जेके आरज़ी तौर ते पुलिस जी चौकियूं क़ाइमु कयूं आहिनि, उते मोबाइल ऐं पुलिस जूं ऐं रेंजर्स जूं मोबाइल मुक़ररु आहिनि। जॾहिं त इलाइक़े वासी जेके आहिनि हिन वक़्तु ताईं ख़ौफ़ हिरास वारी फिज़ा में आहिनि, छाकाणि त कल्ह जेको वाक़ियो पेश आयो चकरा गोठ में फायरिंग खां पोइ जेको हथियार बंदनि हमलो करे ॾिनो, सॼे चकरा गोठ खे यरगमाल बणाए छॾियो, सुनी वसंदी आहे। तक़रीबन घरनि ताईं माण्हू महदूद थी विया, जंहिंखां पोइ तक़रीबन शाम जो 7-8 खां पोइ जेका पुलिस ऐं रेंजर्स हुते आई ऐं उहा बि अंदरि दाख़िल न थी पई सघे, छाकाणि त फायरिंग जो जेको सिलसिलो हो तक़रीबन 2.5-3 कलाकनि में जारी रहियो। उन में 2 ॼणा मारिजी विया जेके ॻोठाणा आहिनि उतां जा। उन खां अलावा पोइ जेको पुलिस जी का उते आई, उते इलाइक़े में अमन क़ाइमु करण लाइ ऐं उन ते वाक़े खे जेको आहे ॾिसण लाइ पुलिस जी वैन जेका आई उन ते बि हथियार बंदनि फायरिंग करे ॾिनी सिधी, जंहिंमें तक़रीबन 6 ॼणा जेके आहिनि पुलिस एहलकार शहीद थिया ऐं 40 खनि ज़ख़्मी थिया। उन खां पोइ जेको छिकताण वारी सूरत हाल तमामु वधी वई, जंहिंखां पोइ पुलिस ऐं जी वधीक नफ़री जेका आहे उते मुक़ररु कई वई ऐं उन्हनि खे गश्त जी वधीक हिदायत कई वई। त हिन वक़्तु चकरा गोठ जी सूरत हाल इहा आहे त माण्हू जेके आहिनि ख़ौफ़ हिरास वारी फिज़ा में आहिनि ऐं उतां जी जेका राति खां वठी PMC खे फायर करे उड़ायो, बिजली बंदि आहे, इलाइक़े वासी सख़्तु परेशानी खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। पर हिन वक़्तु ताईं को बि जेको आहे हुकूमती नुमाइंदो उते जेको आहे न को उते उन्हनि वटि आयो आहे, न को उते चकर हुकूमत जे कंहिं बि माण्हू उते चकर न आयो आहे। जी अच्छा अशरफ, शहर के ॿिनि कहिड़नि इलाइक़नि में राति खां वठी छिकताण वारी सूरत हाल आहे ऐं उते हिफ़ाज़ती इंतज़ामनि जी छा सूरत हाल आहे? जी असल शहर के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेका वाक़िया जेके राति 12 पेश आहिनि, उनमें औरंगी टाउन में हिकु लाश जेको आहे हथ पैर बदल लाश हथ कयो वियो। उन खां अलावा शादमान टाउन में बि हिकु लाश हथ कयो वियो। पाक कॉलोनी ऐं पाक कॉलोनी में बि 2 लाश हथ कया विया जेके पैर बदल आहे, जिन खे पुलिस जेको आहे अस्पताल खणी पुलिस जेका डेड बॉडीज़ खे अस्पताल खणी पहुचाए। जिन पुलिस एहलकारनि जो चवणु आहे, पुलिस वारनि जो चवणु आहे त इन्हनि में जेके बि वाक़िया पेश आहिनि ॿोरी बंदि लाश हथ कया विया आहिनि ऐं ॿिया जेके फायरिंग में वाक़ियनि में मारिजी वञनि था माण्हू, ख़ासि तौर ते जेके लाश हथ कया विया आहिनि इन्हनि खे अगवा करे ऐं उन खां पोइ उन्हनि खे तशदुद करे फिटो कयो वञे थो, जंहिंजी जेको आहे उन खां अलावा फेडरल बी एरिया में बि लाश हिकु हथु कयो वियो। उन खां अलावा निकियर रोड ते जेको वाक़ियो पेश आहे, फायरिंग जो हिकु वाक़ियो पेश आहे, जंहिंमें मुस्लिम लीग नून जो जेको गौसली शाह आहे, मरकज़ी अॻवान आहे, उनजो जेको प्राइवेट सेक्रेटरी आहे राजा सईद, उहो बि फायरिंग में ज़ख़्मी थियो आहे। जॾहिं त सचल गोठ वारे इलाइक़े में बि अणियातल हथियार बंदनि फायरिंग करे 3 ॼणनि खे ज़ख़्मी करे वरितो। उन खां अलावा मलीर जो खोखरा पार वारो इलाइक़ो आहे, जंहिंमें बि हिकु ॼणो जेको आहे ज़ख़्मी थी वियो आहे, जेको एयरफोर्स जो मुलाज़िम ॿुधाए पियो वञे। त हिन वक़्तु मजमूई सूरत हाल कराची जेका आहे ॾाढी ख़राबु नज़र अची रही आहे ऐं उते जेको आहे वाक़िया पेश थी रहिया आहिनि। माण्हू ख़ौफ़ वारी जेको आहे फिज़ा में आहिनि, माण्हुनि खे जेको आहे माण्हू तक़रीबन घरनि खां ॿाहिरि नथा निकिरनि ऐं माण्हू जेको आहे उन फिज़ा में आहिनि त घरनि खां निकिरंदासीं त शाम वापसि ईंदासीं या न ईंदासीं। पुलिस ऐं रेंजर्स जेको आहे उन्हनि इलाइक़नि में गश्त बि जारी आहे, पर उन खां पोइ बि इहे वाक़िया पेश अची रहिया आहिनि। जी अच्छा अशरफ, को अंदाज़ो आहे त विगोड़ी इलाइक़नि ख़ासि तौर ते चकरा गोठ में पुलिस तोड़े रेंजर्स पारां अमन अमान जी बहाली लाइ कहिड़ी हिकमत अमली जोड़ी वई आहे? जी अरशद, अमन अमान जी सूरत हाल चकरा गोठ में ख़ासि तौर ते हूअं त सॼी कराची में अमन अमान जी सूरत हाल ख़राबु आहे ऐं वाक़िया जेके आहिनि रोज़ हूअं बि पेश अचनि था ऐं इन्हनि में को बि घटिताई न पई अचे। पर ख़ासि तौर ते चकरा वारे इलाइक़े में जेको वाक़ियो पेश आयो उन खां पोइ चकरा गोठ में हिन वक़्तु बि रेंजर जी पुलिस उते मौजूदु आहे, पर वरी बि उते जेको आहे इलाइक़े वासियुनि में ख़ौफ़ हिरास आहे, इलाइक़े वासी परेशान आहिनि ऐं उन हवाले सां हिकमत अमली जोड़ी वई जेका राति घरू वज़ीर रहमान मलिक जेको अस्पताल में जेके एहलकार ज़ख़्मी थिया हुया पुलिस एहलकार, उनजी अयादत कई। अयादत खां पोइ पुलिस खे जेको आहे पुलिस ऐं रेंजर्स खे हिदायत कई त उन्हनि इलाइक़नि में जिन में ख़ासि तौर ते इहे वाक़िया पेश आया आहिनि उन्हनि में जेको आहे कार्रवाई कई वञे ऐं उन्हनि दहशतगर्दनि खे ऐं किलरनि खे जल्दी गिरफ़्तार कयो वञे।
ऐं उन्हनि खे जेका सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी आहे ऐं जेके बि टारगेट किलर गिरफ़्तार कया वेंदा उहे मीडिया जे साम्हूं जेको आहे आंदा वेंदा, पर हिन वक़्तु ताईं जेको आहे सो अहिड़ी का जेका सो गिरफ़्तारी या को अहिड़ो को माण्हू गिरफ़्तार न थियो आहे रेंजर्स ऐं पुलिस पारां को जेको आहे सो ज़ाहिर कयो वियो हुजे। अलबत्ता उते जेके आहिनि राति पुलिस ऐं रेंजर्स जो सर्च ऑपरेशन बि थियो, पर हुन में बि के माण्हू जेका हिरासत में कुझु माण्हुनि खे वरितो वियो, पर उन्हनि खे बाद में तलाशी खां पोइ ऐं उन्हनि खे जांच पड़ताल खां पोइ छॾियो वियो। जी अच्छा अशरफ, चकरा ॻोठ वाक़िए जे ज़ख़्मी एहलकारनि जी तबियत हींअर कीअं थी ॿुधाई वञे? जी अरशद, जेके 40 चकरा ॻोठ में पुलिस एहलकार जेके ज़ख़्मी थिया हुया उन्हनि खे जिना अस्पताल तौर ते जेको मुंतक़िल कयो वियो। उन खां पोइ उन्हनि खे ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद ॾिनी वई। हिन वक़्तु ताईं जेके इतला आहिनि त उन्हनि जी जेका हिन वक़्तु सूरत हाल आहे, उन्हनि जेका हालत आहे ॻणती खां ॿाहिरि आहे ऐं ॻणती जोगी न आहे ऐं उहो ॻणती खां ॿाहिरि आहिनि। मामूली ज़ख़्मी थिया हुआ जेके उन्हनि खे जेको आहे सो घर जेको आहे सो मोकल ॾिनी वई ऐं घर उन्हनि खे मोकिलियो आहे, मुंतक़िल कयो आहे। कुझु जेके पुलिस एहलकार आहिनि जेके कुझु वधीक ज़ख़्मी थिया आहिनि उन्हनि खे मुख़्तलिफ़ वार्डनि में शिफ्ट कयो आहे। उन्हनि जो इलाजु जेको आहे जारी आहे ऐं उन्हनि जे इलाज जे हवाले सां डॉक्टर जेको आहे डॉक्टरनि खे वफ़ाक़ी घरू वज़ीर राति हिदायत बि कई त हिननि जो इलाजु सही तरीक़े सां कयो वञे ऐं उन्हनि खे जेकॾहिं वधीक कंहिं सुठी अस्पताल में दाख़िल करिणो पियो त उन्हनि में बि दाख़िल कंदासीं, पर हिन वक़्तु उन्हनि जी जेका मजमूई सूरत हाल आहे ज़ख़्मियुनि जी उहा ॻणती खां ॿाहिरि आहे, उन्हनि जी हालत ॻणती। जी महिरबानी अशरफ अपडेट्स ॾियण जी।